अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार माया जो मोहम्मद आदिल अब्बासी रिपोर्ट शामिल क्यों पे ठट्टो खां असांजे रिपोर्टर अयूब मलाजी रिपोर्ट मुताबिक़ होप फॉर ह्यूमैनिटी डिस्ट्रीब्यूशन विंटर क्लाथ पारां दरगाह सत्योलग ॻोठ खालो मीरपर जे गरीब मिस्किननि सवे घराणनि खे सर्दी खां बचाइण लाइ उन्हनि में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पीर गुलाम हुसैन शाह पारां सवे सवड़ियूं पंहिंजे हथनि सां तक़सीम कयूं। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पीर गुलाम हुसैन शाह चयो त हमेशह खां ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत ऐं मदद करण में मसरूफ़ बणियल आहिनि, जिन जी ख़िदमत करे खेनि सुकून मिले थो। पीर गुलाम हुसैन शाह चयो त हिन खां अॻु बि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ग़रीब मिस्किननि माण्हुनि खे सर्दी खां बचाव लाइ सवे गरम कपिड़ा ऐं सवड़ियूं तक़सीम करे चुका आहियूं, जेको सिलसिलो जारी आहे। हिननि चयो त उन खां अॻु में टटो ऐं सजावल ज़िलनि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अवाम खे पीअण जे पाणी लाइ हैंड पंप, औरतुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ 52 सिलाई सेंटर खोले सिलाई मशीनूं तक़सीम करण समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में